सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान आर्मी तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान एयरफोर्स तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान नेवी तरमीमी बिल 2025 जी भी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर जी मंजूरी खां पोइ टई बिल आइन जो हिस्सो बणिजी विया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान आर्मी तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान एयरफोर्स तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान नेवी तरमीमी बिल 2025 जी भी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर जी मंजूरी खां पोइ टई बिल आइन जो हिस्सो बणिजी विया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान आर्मी तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान एयरफोर्स तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान नेवी तरमीमी बिल 2025 जी भी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर जी मंजूरी खां पोइ टई बिल आइन जो हिस्सो बणिजी विया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान आर्मी तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान एयरफोर्स तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान नेवी तरमीमी बिल 2025 जी भी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर जी मंजूरी खां पोइ टई बिल आइन जो हिस्सो बणिजी विया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान आर्मी तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान एयरफोर्स तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान नेवी तरमीमी बिल 2025 जी भी मंजूरी ॾेई छॾी। सदर जी मंजूरी खां पोइ टई बिल आइन जो हिस्सो बणिजी विया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान आर्मी तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान एयरफोर्स तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान नेवी तरमीमी बिल 2025 जी मंजूरी ॾेई छॾी आहे। सदर जी मंजूरी खां पोइ टई बिल आइन जो हिस्सो बणिजी विया आहिनि। इन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर तर्जुमा निगाह सिद्दीक साजिद टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी सिद्दीक साजिद, इस हवाले से मज़ीद आगाह कीजिएगा। ज़रदारी ने कौमी असम्बली और सेनेट से पास होने वाले जो फौज पाकिस्तान से मुतल्लिक तीनों बिल थे उनके ऊपर दस्तखत कर दिए हैं, जिसके मुताबिक ये तीनों बिल जो है वो आइन का और इस कानून का हिस्सा जो है वो बन गए हैं। उनके मेन बिल्स में जो है वो पाकिस्तान आर्मी एक्ट तरमीमी बिल 2025, पाकिस्तान एयरफोर्स तरमीमी बिल 2025 और पाकिस्तान नेवी तरमीमी बिल 2025 जो है वो शामिल हैं। सदर ममलकत ने चूंकि इनकी तौसीक कर दी है और अब इन सदर ममलकत की तरफ से इसके ऊपर दस्तखत करने के बाद बाकायदा तौर पर ये आइन का हिस्सा बन गए हैं। जी शुक्रिया सिद्दीक साजिद, तफसीलात से आगाह करने के लिए।